मजा सोना मदीने जा सोना साईं फरमाइन था पिया त रब करीम जे नेक सालिह बांधन सा मोहब्बत वारो रिश्तो घणो पैदा कयो। सुभान अल्लाह। अल्लाह पाक जे सालिह नेक बांधन सा मोहब्बत वारो रिश्तो मजा उम्मती घणो पैदा कयो। माना तो जे असांजे हिन हयातीअ में जेके रब करीम जा सालिह बांधा आहिनि उन्हनि सां मोहब्बत वारो रिश्तो अदब वारो रिश्तो घणो पैदा कयो। सरकार ॿुधाइनि था त उहे क़यामत जे ॾींहुं हर मर्द मोमिन खे यानी उन्हनि खे क़यामत जे ॾींहुं अल्लाह साईं हिकिड़ी शइ ॾींदो, उन जो नालो आहे शफ़ाअत। उहा उन्हनि खे रब अता फरमाईंदो। पोइ उहे वरी छा कंदा जो पंहिंजे हर सुञाणण वारे जी शफ़ाअत कंदा। माना हे पंध अजाया नाहिनि, हे यारी अजाई नाहे, हे दोस्ती अजाई नाहे, हे दुनिया वारी दोस्ती नाहे, हे वोटन वारी यारी नाहे, हे सियासत वारी यारी नाहे, हे तिजारत वारी यारी नाहे, हे दुनिया जी मिटी माइटी नाहे, हे उहा यारी आ, हे उहा दोस्ती आ, हे उहो नातो आ जंहिंजो दस मदनी सरकार पाण ॾियनि था। बिरादरान इस्लाम, ये जेकर ॻाल्हियूं कंदासीं इहे ॻाल्हियूं घणियूं थी वेंदियूं। मां तव्हांजे आॾो अॼु इन हदीस मुबारक जे रोशनी में हिकिड़ी ॿी बयान कंदुसि। सुभान अल्लाह। हाय हाय इन जो शान छा आहे। मजा सोना हिकिड़े भेरे मदीने जे सोने घोट सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबा किराम खे फरमायो दस्यो सखियुनि में ज़ोर सखी केरा। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। सखियुनि में ज़ोर सखी केरा। पोइ असां सगुरनि जहिड़ो अदब ऐं इश्क दशल नसीब थी। मदीने जे साईं फरमायो त मुंहिंजो असहाबी हिकिड़ो बुक अन्न जो ख़ैरात करे ऐं तूं उहद जबल जेॾो सोन ख़ैरात करे त बि मुंहिंजो असहाबी तो सवाब में घणो आहे। हे त महबूब जे असहाबनि जो कंपेयरिंग सरकार करे ॾिनी आहे। यानी पोयां उहद जबल को ख़ैरात करण को सवलो आहे में उहद जबल जेॾो सोन, पर उन्हनि जो पावर ईमान जो एॾो मथे आहे, एॾो मथे आहे, एॾो मथे आहे, एॾो मथे आहे जो को सोचे नथो सघे। उन्हनि जे अदब जी निशानी आहे जॾहिं महबूब उन्हनि खां सुवाल फरमाईंदा त हे ॻाल्हि छा आहे त ईअं न चवंदा त साईं इहा ॻाल्हि हीअ आहे, चवंदा हा हिकु अल्लाह खे ख़बर आहे ॿी तो रब ते रसूल खे ख़बर आहे। अॼु इहा ॻाल्हि ॻोल्हींदे त सुनी वटि मिलंदी। इहो अक़ीदो इहो ईमान अॼु अहले सुन्नत वल जमाअत वटा जो उन्हनि जो अॼु बि इहो अक़ीदो मज़बूत आहे त मदीने जे सोने साईं खे अल्लाह जेको थियो आहे, जेको थी रहियो आहे, जेको थींदो इन जो इल्म अल्लाह ॾेई छॾियो आहे। बाबा महबूब त महबूब आहिनि, साईं त साईं नबियनि जा बि सरदार आहिनि, पर जेके दरवाज़े मुबारक जा गुलाम आहिनि, फैज़ वारा आहिनि, उन्हनि जो इशारा छा आहे पीरन जो पीर। सुभान अल्लाह। पीरन जो पीर ॿुधो थी असांजा पीर ईअं ई वॾे शान वारा आहिनि। पोइ जेको पीरन जो बि पीर हूंदो उन जो शान वरी केॾो हूंदो। फरमाइनि था पिया हीअं जो नज़र कीअं रब करीम जे हिन धरती ॻोठनि ते जियां तरीअ ते को दाणो नज़र अचे सॼी दुनिया धरती ॻोठ मांखे ईअं नज़र पिया अचे। सुभान अल्लाह। तकबीर। अल्लाहु अकबर। नारे रिसालत या रसूल अल्लाह। नारे पीर। नारे मुर्शिद करीम। मशहूर द्वारा साईं वरी फरमायो तकारी किबिल काली रात में
कारे जबल को काफते घूमे सरकार फरमान था मां बगदाद शरीफ में दिसास भी पेरन जो आवाज भी बुधास हाने मजा सुना ये गालियूं तोखे सच्चू उहो करे देखारींदो जंहिं इहो फैज़ हूंदो या मने गाल याद सच्चू उहो करे देखारींदो जंहिं इहो फैज़ हूंदो अल्हम्दुलिल्लाह वल मिन्नत जिया दुनिया के ॿियनि नेमतुनि ते रब जो शुक्रानो कयूं था खुश थियूं था त वॾे में वॾी नेमत असांखे मुर्शिद कामिल ॾिनो अथई उन ते बि असां शुक्र कंदा आहियूं असां पंहिंजे मुर्शिद ते शुक्राना कंदासीं अहिड़ो त मुर्शिद ॾिनई जंहिं इहे अल्लाह वारनि जा फैज़ मदीने जे सोने साईं जूं इहे ॻाल्हियूं उन्हनि जूं झलकियूं ॾेखारी मां ॾिस सरगोदा खां अॻिते मुड़खुंड 60 किलोमीटर तो लाहौर परे अने ते मूंखे यादि उते हिकिड़ो मूंखे वठी वियो विलाद कराई साईं बादशाह जो फ़कीरो मशहूर आहे साईं लाहौर 60 किलोमीटर निकिर घर में जलसो कयईं वॾो ढिघो पंजाबी फ़कीर हुजे बाबा इन ॼण त खजी खां थोरो नंढो पोइ उन मूंखे ॻाल्हि कई साईं त मां यानी छोकरो माना जवानी जे वेझड़ो हुअसि असां कुझु वक़्तु रहियासीं राणीपुर जे भरिसां बिंदी जे भरिसां जिथे हाजी मना असां खोड़े वारा रहंदा चयईं पोइ मां उन टाइम में ज़िक्र वठण पिया वञनि माण्हू पोइ मूंखे बि शौक़ु थियो त मां बि त ज़िक्र वठां मुर्शिद वठां बेपीर हुजां छा पीर त हुजे न उस्ताद ज़रूरी आहे मुर्शिद ज़रूरी आहे याद रखिजे मुर्शिद कामिल थी निधड़ को नाहे हित भी निधड़ को नाहे क़यामत में भी निधड़ को नाहे कब्र में भी निधड़ को नाहे पीर साईं रोज़े घड़ी सरदार फरमाइनि था जॾहिं पूरींदा माण्हू के कब्र में मुर्शिद कामिल अथसि पंहिंजे बचनि खे सॾींदो पंहिंजे मिटनि खे सॾींदो उहे सॾ न ॿुधंदसि मुर्शिद कामिल खे सॾींदो त कब्र जे अंदरि विसरांदी कोन्हे अल्लाह से दोस्त जा भी पावर है सोना रब जे दोस्तन जा भी पावर है चैत पो असा जिक्र शरीफ वठी आयासे पो तद चे साईं स्वारियूं काथे हूं पंध ईंदासे हिकड़े दफे 3-4 जणा निकतासे पंध पर थी वई देर असा इश्क में निकरी पियासे हणा दरिया हवेली ते टपियासे हाने पंध चो पिया रात जा 11-12 थी विया माखे बुखार या हटी सॾबी आहे जे आया तो दरगाह ते बैठो हूंदो चे इन हटी खां थोरो परे वञो त ईअं हिते असांखे ज़रे घटि 10 थी विया रात जा ॿुध चई त चोर ॾका बीठा हुजनि हिकिड़ो जो आयो चई हथ ॾिनई हिकिड़े असां निकिरे असां 2 ॼणा 3 ॼणा जो काॾे था वञो छा आहे ईअं करे हुनखे हथ कमजो झले त सम्झी वियासीं त बाबा हे त रहबर जे रूप में रहनि हथ छॾाए वठी भॻासीं त लिकर चोर बि निकिता केवल असां अॻ में हेॾे अची वियासीं पोइ हे तो हलो था चई असांजो भॻासीं त पोइ छापड़ो वयो न वेंदो चए हाणे साईं हो त वॾा भॼी विया मां बीमार भॼी न पियो वञा ईअं मुंहिंजे वेझो आया मां दिलि में चयो त जे माखे पकड़ियो त सभिनी जूं कसरूं माण्हू कढंदा दिलि में त्राह के मुर्शिद कामिल पुॼो ओ मेरा मुर्शिद कामिल पुॼो मां त हेते हीअं रेपट में हेत मांखे मारे विझंदा चए साईं अलाए छा थियो ईअं पोइ थींदा विया बहरहाल भाउ हिकु मां निकिरी आयुसि अची पहुतो दरगाह ते रात जा 12 थिया बुखार रिढ़ी पाए सुम्ही पियुमि हाणे सुबुह जी आज़ान आई फ़कीरनि उथारियो वट वज़ू कयासीं नमाज़ पढ़ीसीं साईं बादशाह आया नमाज़ ते मशहूर आहे साईं नमाज़ पढ़ी ज़िक्र करे दुआ घुरी जब साईं सां मिलियासीं मां त पंहिंजो हवालो ई कयो अञा मिलियो मां तव्हांखे फरमायूं त मां तो उसके पहुतो हुमाए मांखे ख़बर ही तूं कमज़ोर न आहे इन्हनि चोरनि खां जान छुटी वई न सुभान अल्लाह इहो केरु थो ॿुधाए ये ॻाल्हियूं ॾसनि थियूं त पीरनि जो पीर सच थो चए ये ॻाल्हियूं ॾसनि थियूं त मदीने जो साईं सच थो फरमाए सरकार फरमान था त हे दुनिया रब खड़ाए मजे आलो बिहारी हिन में जेको कुझु थियो आहे जेको कुझु थी रहियो आहे जेको क़यामत ताईं थींदो
वो मांगी तो सा जी अपना जीता महबूब पर क़यामत खां पोइ जेको थींदो पाण फरमायूं त बेहिश्त में सभागा कहिड़ा आहिनि सभागा सभु बेहिश्त में वेंदा बेहिश्त जे कहिड़े हंधि हुननि जो बंगलो आहे कहिड़ा आहिनि पीउ जो नालो छा अथसि मूंखे ख़बर आहे हाणे बेहिश्त नंढड़ो आहे सम्झो अथई त बेहिश्त केॾो आहे तसव्वुर बि नथो करे सघे एॾो वॾो आहे अल्लाह त केतिरा मोमिन हुन में आबाद थींदा 1,24,000 नबियनि जी उम्मतुनि जा मोमिन हुन बेहिश्त में वेंदा हिते असां ख़ैरपुर जा हिकु था सुञाणो त ख़ैरपुर जे घर में केरु रहंदो आहे ताए तो सुनाना तो पड़े सजे पाड़े के तो पाड़े में केड़ा केड़ा रहन महबूब सजी बेहिश्त जी जेका भी आदम शुमारी थींदी जेके भी मोमिन रहंदा मदीने जे अंदर के नालो मुबारक भी दे दो उन जे पी जो नालो भी दे दो उन जी जाय भी खबर सुभान अल्लाह इहो तो सोड़ा अगते कम थींदो न हाय हाय छा असा जे मथो रब जी रहमत आ मुर्शिद कामिल त महबूब पंहिंजो वरी सरदार असांखे करे ॾिनई उन सोने में इहो अक़ीदो जेको तुंहिंजो असांजो आहे असहाबनि सगुर जो इहो ईमान हो अक़ीदो सरकार पुछंदा छा आहे चवंदा हा साईं अल्लाह ऐं उनजो रसूल ई ॼाणनि अॼु जो चिड़ा हाय हाय सुभान अल्लाह उन्हनि जो साईं जेको आहे अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खबरा पाण फरमायो त सखर में जोर सखी शहंशाह हकीकी अल्लाह पाक जल शान व मन वालो है नारे तहकीक नारे हैदरी नारे मुर्शिद करीम मशहूर नवारा व इन तउद्दू निअमत अल्लाह साइंस वनिया वजते पढ़तिया हिकड़े इंसान जे अंदर एतरियूं तकालियूं था बुधाइने रुगो ज़बान जे अंदर अल्लाह त छा छा सेंसर रखियल आहिनि थधो भी दसे गर्म भी दसे सख्त भी दसे नरम भी दसे चहरो भी दसे मिठो भी दसे कौड़ो कई नेमतूं आहिनि मदीने जे सोने साईं फरमायो त सखर में जोर सखी अल्लाह पाक सोना हिनन हस्तियुनि हे अॼु दर्जा उर्सदा मलायूं या रब करीम जे प्यारनि सां जेको असांजो रस्तो आहे इन्हनि तोखे असांखे मदीने जे साईं सां मिलायो आहे रब करीम असां रस्तो रखायो आहे पाण पढ़ो हे तव्हांजा ककड़ वारा हिंदुरा फ़कीर मशहूर वारे साईं वटाया साईं कमंदु कयो थसे हाणे असांखे पानी नथो मिले टुकड़ो मथे आ पाण फरमायो पानी उन्ही खां वठंदा जेको सारे जहान खे पानी थो ॾे एड़ा रास्ता में रखूं न सच्चा भी त थियूं न शरीयत ते भी त हलूं न सुन्नत पाक ते अमल भी कयूं न पोइ ॾिसो त कम कीअं थो थिए फौरन